अस्सलाम वालेकुम। पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान आर्मी जिंदाबाद। आऊं सोशल मीडिया सेंटर सिंध CEO अली गुलाम खोसो साफ़ी। असांजे साफ़ी बिरादरी जे सलमान खोसे सां अनवर लिगारी जेका नाजाइज़ी कई आहे ऐं जेको रिपोर्टिंग तौरु जेको हिन खे रोकियो वियो आहे, असां जेके भला ऑफिसर आहिनि SSP साहब, DIG साहब, IG साहब एंड जेके हिसाब इदारा असांजा आहिनि, पाकिस्तान जा इदारा आहिनि, असीं उन्हनि खे एतिरो ॿुधाइणु चाहियूं था त सलमान खोसो खे हिरासा करणु ऐं हुन जी तज़लील करणु ऐं भरी बाज़ार में हुनखे रोकणु, उहे वीडियोज़ जेके आहिनि असां पंहिंजी सोशल मीडिया ते छॾिया आहिनि, बिल्कुलु नाजाइज़ी कई वई आहे। रिपोर्टिंग खां रोकणु, SHO खे इहो पावर न आहिनि त कंहिंखे रिपोर्टर खे। ऐं ॿी ॻाल्हि, वॾी ॻाल्हि इहा आहे त आलमी इदारा बराए इंसानी हुकूक ऐं इंसान टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान जो मेंबर सलमान खोसो सां वॾी नाजाइज़ी जेका SHO अनवर लिगारी कई आहे, ऐं वरी बि असांखे हुतां मैसेज नियापा ॾियारे पियो त SHO चवे पियो त हिन ते चर्च जी या ॿी का FIR दाख़िल कंदुसि। ऐं SHO साहब तव्हांखे अनवर लिगारी एतिरो ॿुधाइणु चाहियां थो, इंशाअल्लाह हर ॻोठ हर घर मां हर जिथां किथां इहो आवाज़ु ईंदो, बेबाक साफ़ी सलमान खोसे जे ख़िलाफ़ु तो जेका प्रोपेगेंडा कई आहे उनखे असीं नाकाम कंदासीं। ऐं SSP साहब असां तोखे वरी रिक्वेस्ट था कयूं, ऐं DIG साहब, IG साहब, इसाक अहमद शेख चेयरमैन साहब, फिलफोर जेको अनवर लिगारी खे हटायो वञे। ऐं टंडो बागो असांखे न खपे, टंडो बागो असीं अमन जो शहरु आहे, असीं अमन पसंदि माण्हू आहियूं। टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान सदाईं सुठा ऐं सवला कमु कया आहिनि ऐं इंसान जे कमु आई आहे। उनखां पोइ आउं एतिरो ज़रूरु चवंदुसि, IG साहब, IG जावेद आलम ओढो साहब, हीउ मुंहिंजो मैसेज तव्हां ताईं पहुचंदो। हीअ जेका साफ़ी बिरादरी हर जॻह ते जेको बेबाक साफ़ी जेको असांजो सलमान खोसो आहे, उन सां जेका नाजाइज़ी अनवर लिगारी करे पियो, अनवर लिगारी खे फिलफोर हटायो वञे, न त ॿी सूरत में असीं एहतियातनि जा हक़ जेके आहिनि पूरा पंहिंजा रखूं था। ऐं इंशाअल्लाह हर घर मां, हर ॻोठ मां, हर बाज़ार मां, हर रोड तां इहा ई आवाज़ ईंदा त अनवर लिगारी न खपे, अनवर लिगारी नामंज़ूर, असांखे न खपे, हिनखे फिलफोर हटायो वञे। हीउ रिश्वतखोर ऑफिसर आहे, कंहिंसां भता थो वठे। हिन जो जेको आहे मलाह जेको हिन जो वांठो आहे उहो सरेआम वठे थो। टंडो बागो में सरेआम चरस हले पियो, जिते विस्की बि हले पई। 3 अॾा आहिनि, 18 चकला आहिनि जिन जा हीउ भता खाए थो। एतिरो मां चवांसि थो, लख रुपया तारीख़ वठे थो टंडे बागे में चकलनि जी। 2 जेके उते मेन अॾा जेके हलंदल आहिनि जुआ जा, उन्हनि जा बि पैसा खाए थो। ऐं सरेआम चवांसि थो अनवर लिगारी खे फिलफोर हटायो वञे, न त असीं इंशाअल्लाह असीं एतिरी दावा ज़रूरु कंदासीं त असीं घर घर मां, ॻोठ मां, हर जॻह तां पंहिंजा एहतियाती कार्य कराईंदासीं। उनखां पोइ बि जे असांजो कमु न थियो, हिनखे न हटायो वियो त असीं सभु जा सभु SSP ऑफिस ऐं सभु रोडनि ते इंशाअल्लाह असीं माण्हू चाढ़ींदासीं। ऐं असीं पंहिंजो भरपूर पुरअमन हिकिड़ो एहतियाजनि तौरु असीं हिकिड़ी भला ऑफिसरनि खे हिकिड़ी रिक्वेस्ट करे रहिया आहियूं ऐं मुतालबो करे रहिया आहियूं त असांजे साफ़ी खे छो रोकियो वियो आहे कंहिं रिपोर्टिंग खां। हा, अनवर लिगारी जे उहो शख़्स जेको ज़ख़्मी आहे, उहो मरे थो या हुनखे कुझु थिए थो, उनजे ज़िम्मेदार तूं हूंदे ऐं इंशाअल्लाह तो ते FIR आउं कराईंदसि ज़िंदगी रही। तो पंहिंजे ॻाल्हियुनि खां बाद अची वञ ऐं हितां पंहिंजी बदिली पाण कराए। ऐं SSP साहब खे रिक्वेस्ट कयां थो त अनवर लिगारी खे फिलफोर टंडो बागी तां हटायो वञे, हिनखे ज़िलो बदर कयो वञे। थैंक यू।